डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मीरपुर ख़ास फ़कीर दिलबहार नगरज तालका खिपरो जे खाई थाणो ॾोहारनि धाड़ेलनि पथारीदारनि जो मर्कज़ बणिजी वियो आहे। खाई वेझो मोड़ो कूली स्टाफ वटि हथियार बंदनि फायरिंग करे मेडिकल दवाऊं सील कंदड़ गाॾीअ जे मालिक संजय कुमार ऐं ड्राइवर मिस्री भेल खे हथियार बंदनि हथियारनि जे ज़ोर ते 93,000 रुपया रोक रक़म ऐं हिकु टच मोबाइल फ़ोन आसानी सां फुर करे फ़रार थी विया, जंहिं सबबि घरोड़ शरीफ़ खाई जे समूरनि मेडिकल स्टोर मालिकनि पिया मेडिकल स्टोर बंदि करे एहतजाज रिकॉर्ड करायो। स्टोर मालिकनि जो चवणु हो त मेडिकल दवाऊं सील कंदड़ कंपनीअ वारनि गाॾियुनि खे टारगेट करे फुर कई वञे थी। ही अॼु टियों चक्कर आहे। दवाउनि वारी गाॾीअ खां हथियार बंदि गोलियूं हण लाइ हथियारनि जे ज़ोर ते फुर करे फ़रार थी विया आहिनि। खाई पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई, तॾहिं त हर रोज़ अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था, जॾहिं त खाई पुलिस फल ॾियो पुलिस जी हद ॼाणाए छॾे ऐं फल ॾियो पुलिस खाई थाणे जी हद करार ॾींदे तपेदारनि खां रिपोर्ट घुरे वरिती हुई, जंहिं सबबि को बि केस दाख़िल न थी सघियो। ॿिए पासे सरज़मीन ते पहुची कवरेज कंदड़ सहाफ़ी मथां खाई पुलिस एहलकार सरफराज़ पंवर ॾमरजी पियो, तव्हां हिते छो आया आहियो, तस्वीरूं न ठाहियो, असांजी हद में थींदड़ ॾोहनि खे मीडिया ते शो न कंदा कयो। ॾोहनि खे मीडिया ते शो करण सां असांजी बदनामी थी रही आहे।